गुडो बैराज वट अॼु इंतिहाई मथाएं दर्जे वारी ॿोॾि जो ख़दशो। फ्लड फॉरकास्ट सेंटर नई वार्निंग जारी करे छॾी। अॼु चश्मा बैराज वटि वहकिरा 7.5 लख क्यूसेक ताईं पहुची वेंदा। वहकिरनि में वाध सां इंतिहाई मथाएं दर्जे जी ॿोॾि ईंदी। गुडो बैराज ते वॾी ॿोॾि बरक़रार। बैराज वटि सिंधु जा वहकिरा 5,05,000 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी वहकिरनि में लाथ न आई। वहकिरा 5,76,414 क्यूसेक ते बरक़रार। कोटड़ी बैराज ते विचोली ॿोॾि जा वहकिरा 3,10,686 क्यूसेक रिकॉर्ड। वार्निंग में चयो वियो आहे त तरबेला ऐं कालाबाग वटां वधीक पाणी अचण सबबि चश्मा बैराज वटि अॼु इंतिहाई वॾे दर्जे जी ॿोॾि ईंदी। काबुल नदी ते इंतिहाई मथाएं दर्जे जी ॿोॾि अची वई। वहकिरा 1,53,500 क्यूसेक रिकॉर्ड। वहकिरनि में वाद सिंधु दरिया मां मंछर में पाणी जो छोड़ बंदि कयो वियो। MNV ड्रेन ऐं FP बंद खां पाणी जी आमद जारी रहण सबबि मंछर ढंढ ते दबाव वधणु लॻो। सिंध जो नामियारो शाइर ऐं अदीब इमदाद हुसैनी लाडाणो करे वियो। सदारती अवॉर्ड याफ़्ता शाइर ऐं अदीब इमदाद हुसैनी साह जी बीमारी में मुब्तला हो। अॼु संदसि साह जो सॻो टुटी पियो। इमदाद हुसैनी जी शाइरी आबदा परवीन ऐं ज़रीना बलोच समेत केतिरनि ई नाले वारनि रागिन ॻाई। इमदाद हुसैनी हो अची साम्हूं इमदाद आहे रोल ऐं ॿिया केतिरा ई किताब लिखिया। ऐं वफ़ाक़ी घरू वज़ारत चइनी सूबनि जी दरख़्वास्त ते ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में फ़ौज मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हतमी मंज़ूरी लाइ समरी वफ़ाक़ी काबीना ॾांहुं उमाणी वई। घरू वज़ारत जे इख़्तियारनि मूजिबि आर्टिकल 245 तहत फ़ौज मुक़ररु कई पई वञे। फ़ौज रिलीफ एंड रेस्क्यू ऑपरेशन में सूबाई हुकूमतुनि जी मदद कंदी। सूबाई हुकूमतुनि ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में फ़ौज जी मुक़ररी करण जी रिक्विज़िशन उमाणी हुई।